अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो नौमान। दोस्तों, आज की इन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि ड्रामा सीरियल तकरार जे बारे में। छा तकरार किस जी आख़िर किस थियण वारी आहे छा? दोस्तों, इन खां पहिरियां मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे चैनल खे लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा। दोस्तों, हाणे वधूं था अॻियां तफ़सील वीडियो जे बारे में। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जे नेठि वॾे ज़ालिम नवाब ख़ान जो अंत थी वेंदो। हिन किस्त जेका ईंदी दोस्तों नवाब ख़ान खे सिजावल मूसा ऐं बावल ख़ान मारींदा ऐं वक़्त खे मीर मारींदो। दोस्तों, अहिड़ा वीडियो असांजा ॾिसण जे लाइ जे असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, जीअं त तव्हां ताईं असांजा नवां वीडियो पहुची सघनि। दोस्तों, गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कमेंट ज़रूरु कंदा जीअं तव्हांखे ताईं नओं वीडियो असांजो पहुची सघे। शुक्रिया।